अस्सलामुअलैकुम दोस्तों, छा उम्मीद आहे त सभु ख़ुशि हूंदो। वरी अॼु हिकु नओं वीडियो खणी तव्हांजे ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। तव्हांखे जेको आहे असां ॿुधाईंदासीं त हे जेको न्यूज़ वारा वीडियो आहिनि उहे कीअं ठाहे सघूं था। अचो त उन खां पहिरियां तव्हांखे जेको आहे ॿ एप्लीकेशन जो ज़रूरत पवंदो। हिकिड़ो आहे पिज़्ज़ा ऐप ऐं ॿियो आहे काइन मास्टर। हे ॿई तव्हां ॾिसी सघो था। हिन ॿिन्हिनि जो तव्हांखे ज़रूरत पवंदो। हिननि खे तव्हांखे डाउनलोड करणो पवंदो। हे छो त असांजे वीडियो जे हेठां डिस्क्रिप्शन में तव्हांखे मिली वेंदा। असांजे वीडियो खे पूरो ॾिसिजो ऐं स्किप न कजो। हलूं था वीडियो जे तरफ़। सभु खां पहिरियों तव्हांखे काइन मास्टर ओपन करणो आहे। काइन मास्टर ओपन थियण खां पोइ अहिड़ो इंटरफेस तव्हांजे साम्हूं ईंदो। हिते मथे तव्हांखे क्लिक करणो आहे। क्लिक करण खां पोइ वरी 169 ते हिते यूट्यूब जे करे वीडियो ठाहियूं था त हिते तव्हांखे क्लिक करणो आहे। हिते ओके करणो आहे। ओके करण खां पोइ वरी अहिड़ो इंटरफेस तव्हांजे साम्हूं ईंदो। हे आहे तव्हांजे मोबाइल जो गैलरी। तव्हांजे मोबाइल जो गैलरी तव्हांजे साम्हूं खुली ईंदो। हुन खां पोइ तव्हांखे हिते क्लिक करणो आहे मीडिया ते। मीडिया खां पोइ हिकिड़ो बैकग्राउंड तव्हांखे खणणो आहे। मां हिकु बैकग्राउंड खयो आहे। हिनखे जेतिरो तव्हांजो वीडियो हूंदो ओतिरो हिनखे वॾो करणो आहे। ठीकु आहे। वॾे करण खां पोइ जेको आहे तव्हांखे वरी बैग अचणो। बैग अचण खां वरी हिते लेयर ते क्लिक करणो। क्लिक करण खां पोइ वरी मीडिया ते क्लिक करणो आहे। मीडिया ते क्लिक करण खां पोइ वरी इहो वीडियो तव्हांखे खणणो आहे। हे वीडियो तव्हांखे जेको आहे असांजे वीडियो जे हेठां डिस्क्रिप्शन में वीडियो तव्हांखे मिली वेंदो। हिनखे थोरो वॾो करणो आहे ऐं स्क्रीन ते ईअं वेहारणो आहे। ईअं वेहारण खां पोइ वरी तव्हांखे असां हलाए ॾेखारियूं था। ठीकु आहे दोस्तो, ईअं तव्हांजो जेको आहे तयारु थींदो। सम्झ त तयारु थी चुको। वरी हिन जे मथां ॿियो वीडियो हणणो आहे। वरी मीडिया हिते लेयर ते क्लिक करणो आहे। वरी मीडिया ते क्लिक करणो आहे। वरी ॿियो वीडियो तव्हांखे खणणो आहे। वीडियो करण खां पोइ वरी हिनखे बि फुल स्क्रीन करणो आहे। हुन करण खां पोइ वरी तव्हांखे जेको आहे पिज़्ज़ा ऐप में वञिणो पवंदो। मां अची वियो पिज़्ज़ा ऐप ते। ठीकु आहे। हाणे मां थोरो हिनखे जेको आहे डिलीट कयां जेको मां लिखिया पहिरियां तव्हांखे सम्झायां थो। हे हाणे डिलीट थी चुको आहे। हाणे तव्हां हेठि हिते ॾिसी सघो था ए वारो ऑप्शन। हिते तव्हांखे क्लिक करणो आहे। क्लिक करण खां पोइ वरी तव्हां वटि अहिड़ो इंटरफेस खुली ईंदो। हिन खां पोइ जेको आहे हिनखे हिते वेहारणो आहे। हिते वेहण खां पोइ वरी हिते तव्हां हेठि पेंसिल वारो निशान ॾिसी सघो था। हिते तव्हांखे क्लिक करणो आहे। क्लिक करण खां पोइ वरी हिनखे हितां डिलीट करणो आहे। डिलीट करण खां पोइ वरी तव्हां हिते कुझु बि लिखी सघो था। ठीकु आहे। मां तव्हांखे वरी बि ॾेखारियां थो। मां पंहिंजो नालो लिखी। ठीकु आहे। ठीकु आहे। मां पंहिंजो नालो लिखियो आहे। हाणे हिनखे वरी हिते मथे ओके ते क्लिक करणो आहे। क्लिक करण खां पोइ वरी हिनखे हिन आङुर सां ईअं हिन तरफ़ जे वॾो कंदव त हे जेको हीउ वॾो थींदो। जे हिनखे वरी हिन तरफ़ खां ईअं कंदव त हीअ जेतिरो तव्हांजे वॾो लिखो था घणो लिखो था कुझु त पोइ जेको आहे तव्हां ईअं करे 2-3 हिसनि में हिनखे करे सघो था। ठीकु आहे। उन खां पोइ वरी हिते अॻिते अचिणो आहे। हिते तव्हांखे फ़ॉन्ट्स नज़र अचनि था। हिन फ़ॉन्ट्स ते तव्हांखे क्लिक करणो आहे। क्लिक करण खां पोइ वरी हिते मूं वटि जेके आहिनि फ़ॉन्ट्स डाउनलोड करे मां रखिया आहिनि हिते तव्हांखे क्लिक करणो आहे। क्लिक करण खां पोइ वरी ओके ते क्लिक करणो आहे। ठीकु आहे। क्लिक करण खां पोइ वरी अहिड़ो इंटरफेस तव्हांजे साम्हूं ईंदो। उन खां पोइ तव्हांखे वरी हिते मथे क्लिक करणो आहे। हिते क्लिक करण खां पोइ वरी हिते तव्हां क्लिक करणो आहे। ॾिसी सघो था। वरी हेठि हिते पंहिंजी करणो आहे। पंहिंजी खां पोइ वरी हिते हिनखे ओके करणो आहे। हाणे जेको आहे गैलरी में सेव थी वियो। गैलरी खां सेव थियण खां पोइ वरी तव्हां काइन मास्टर में अचिणो आहे। काइन मास्टर अचण खां पोइ वरी हिते तव्हांखे जेको आहे हिते उहो सेट करणो आहे जेको तव्हां लिखी आया आहियो। हिते लेयर ते क्लिक करणो आहे। वरी मीडिया ते क्लिक करणो आहे। वरी हिते क्लिक करणो आहे। वरी तव्हांखे पंहिंजो नालो हिते जेको तव्हां उतां लिखी आया आहियो हुते
उहो हिते तव्हांखे सेव करिणो आहे। ठीकु आहे, सेव करण खां पोइ वरी तव्हांखे हिते सेव करण खां पोइ वरी हिते तव्हांखे ॾिसी सघो था, हिते तव्हांखे क्लिक करिणो आहे। क्लिक करण खां पोइ वरी हेठि वञिणो आहे, तव्हां जेको बि हिते रखे सघो था, मां लेकिन हिते हेठि वञी हे रखां थो। ठीकु आहे, उन खां पोइ वरी हिते अॻिते अचिणो आहे, जितां हे घुमे थो ओतिरो हिनखे करिणो आहे। ठीकु आहे, हिते सही आहे। उन खां पोइ वरी तव्हांखे हिनखे हिते सेट करिणो, मां हिनखे सेट कयां थो, तव्हां बि ईअं सेट कयो। ठीकु आहे, सेट करण खां पोइ वरी तव्हांखे हिते अॻिते थोरो अचिणो आहे, वरी हिते जेको आहे वापसि वरी वञिणो आहे हुते पिक्ज़ाइप में, वरी बि जेको आहे तव्हांखे पेंसिल जे मथां क्लिक करिणो आहे, छो त हिनखे डिलीट न आहे करिणो। पेंसिल जे मथां क्लिक करे वरी ॿियो कुझु तव्हां कुझु बि लिखी सघो था, मां हींअर कुझु बि लिखां थो। ठीकु आहे, ईअं तव्हां कुझु बि लिखी सघो था, मतिलबु त घणा अखर बि लिखी सघो था, थोरा बि लिखी सघो था। ठीकु आहे, मां तव्हांखे ॾेखारण जे लाइ मिड़ेई लिखां थो। ठीकु आहे, हे मां लिखिया, वरी हिते ओके ते क्लिक करिणो आहे, सिम टू सिम अची वियो, जीअं पहिरियां हो ईअं अची वियो। ठीकु आहे, वरी हिते क्लिक करिणो आहे, वरी हिते ओके ते क्लिक करिणो आहे, वरी गैलरी में सेव करिणो आहे। ठीकु आहे, वरी तव्हांखे काइन मास्टर में अचिणो आहे, मां जेको आहे मूं वटि पहिरें लिखियल आहिनि, मां तव्हांखे ॾेखारण जे लाइ लिखिया आहिनि। ठीकु आहे, उन खां पोइ वरी हिते क्लिक करिणो, वरी लेयर ते वरी मीडिया ते क्लिक करिणो आहे, वरी जेकी तव्हां लिखी आयो उहो तव्हांखे खणणो। मां पहिरियां घणा कुझु लिखी छॾिया आहिनि, उहो खणां थो। ठीकु आहे, उन खणण खां पोइ वरी हे जेको आहे हिते तव्हांखे ईअं सेट करिणो आहे। सेट करण खां पोइ वरी हिते क्लिक करिणो आहे, वरी हितां हीअं तव्हां रखी सघो था। ठीकु आहे, हाणे जेको आहे कुझु वीडियो असांजो तयारु थी चुको आहे, तव्हांखे ॾेखारियूं था। ठीकु आहे, ईअं तयारु थी चुको आहे, ॾिसी सघो था। ॾिसो, ठीकु आहे, उन खां पोइ वरी जेको आहे वीडियो असां हितां कट था कयूं, तव्हां भली केतिरो बि ठाहे सघो था। त मां हिन वीडियो खे हिन जो पार्ट जेको अधु कट कयां थो। कट करण जे लाइ कैंची ते क्लिक करिणो आहे, कैंची वारे ऑप्शन ते क्लिक करण खां पोइ वरी अहिड़ो तव्हां वटि जेको आहे ऑप्शन ईंदो, हिकिड़ो दाईं साइड वारो, हिकिड़ो बाईं साइड वारो। तव्हांखे पोइ जिथे बि क्लिक करिणो आहे, तव्हांखे किथे क्लिक करिणो आहे, हेठिएं वारे ते। ठीकु आहे, हिकु नंबर पहिरियों छॾे ॿिए ते क्लिक करिणो आहे। ठीकु आहे, हिन जो पिछलो पार्ट जेको आहे उहो कटिजी वेंदो। कटण खां पोइ वरी तव्हांखे लेयर ते क्लिक करिणो आहे, वरी मीडिया ते क्लिक करिणो आहे, वरी ॿियो वीडियो जेको आहे तव्हांखे खणणो आहे न्यूज़ वारो। मां हे न्यूज़ वारो वीडियो खयो आहे। ठीकु आहे, उनखे जेको आहे स्क्रीन फुल करिणो आहे, हिन जो स्क्रीन फुल करण खां पोइ वरी तव्हांजो जेको आहे वीडियो नज़र तव्हांखे ईंदो। उन खां पोइ वरी हिन जो जेको ग्रीन स्क्रीन आहे उहो रिमूव करिणो आहे। ठीकु आहे, हिते जेको तव्हां हे ऑप्शन ॾिसी सघो था, हे माण्हू वांगुरु हिन ते क्लिक कयो। क्लिक करण खां पोइ वरी हिते मथे तव्हां क्लिक कयो त हिन जो बैकग्राउंड रिमूव थी वेंदो। ठीकु आहे, हे तव्हां ॾिसी सघो था, हिन जो बैकग्राउंड जेको आहे रिमूव थी चुको आहे। थियण खां पोइ वरी तव्हांखे लेयर ते क्लिक करिणो आहे, वरी मीडिया ते क्लिक करिणो आहे। मीडिया ते क्लिक करण खां पोइ वरी तव्हां पंहिंजो वीडियो बि खणी सघो था, ऐं याने वीडियो खणो या पंहिंजा फ़ोटो खणो, या तव्हां वटि जेको न्यूज़ वारो वीडियो ठहियो पियो आहे पंहिंजे जेको आहे आवाज़ में या पंहिंजे जेको साउंड में, त उहो बि रखी सघो था। ठीकु आहे, मां हे वीडियो खयो आहे, हिनखे हिते मां सेट कंदुसि। हे वीडियो बसि मां तव्हांखे ॾेखारींदो, हिनखे थोरो
मां कट कयां थो हितां ॾिसो। मां ये वीडियो जेको आहे तव्हांखे ॾेखारण जे लाइ ठाहियो आहे, ठीकु आहे। ईअं करे और इनखे हिते सेट करिणो आहे। ते वरी क्लिक वरी हिते बैग अचणो आहे, वरी हिते तव्हां जेको आहे वीडियो जे मथां क्लिक करिणो आहे। क्लिक करण खां पोइ वरी 3 डॉट तव्हां ॾिसी सघो था, हिते तव्हां क्लिक करिणो आहे। क्लिक करण खां पोइ वरी 3 नंबर ते हिते ॾिसो था, हिते तव्हां क्लिक करिणो आहे। हे हिन जे फ्रेम में अंदरि अची वेंदो वीडियो तव्हांजो। वीडियो फ्रेम में अचण खां पोइ वरी तव्हां हिते बि जेको आहे कुझु एड करे लिखी सघो था, ठीकु आहे। हिते तव्हां हे ॾिसी सघो था, हिते बि तव्हां मां तव्हांखे ॾेखारियां थो, हिते बि तव्हां कुझु लिखी सघो था, ठीकु आहे। मां हिते बि कुझु लिखिया आहिनि, उहे रखां थो तव्हांखे ॾेखारण जे लाइ। हीअं तव्हां रखी सघो था, ठीकु आहे। लेयर ते क्लिक करिणो आहे, वरी मीडिया ते क्लिक करिणो आहे। सॉरी यार, मूं वटि हिकिड़ो कॉल अची वियो, इन जे करे थोरो तव्हां डिस्टर्ब थिया हूंदो, छो त मूं वटि कॉल अची वियो त इन जे करे वीडियो कट थी वियो। त वरी तव्हांखे कैनवास में अचिणो आहे, ठीकु आहे। त मुंहिंजो जेको आहे त मां कॉल अची वियो, इन जे करे वीडियो थोरो कट थी वियो, ठीकु आहे। हाणे मां तव्हांखे ॾेखारियां थो। हाणे हिते कुझु तव्हां लिखी रखिया आहिनि, वरी हिते तव्हांखे अॻिते अचिणो आहे, ठीकु आहे। वरी हिते मीडिया ते लेयर ते क्लिक करिणो आहे, वरी मीडिया ते क्लिक करिणो आहे, वरी तव्हांखे हितां कुझु खणणो आहे जेके तव्हां वटि लिखियल हूंदा, जेके पिक्ज़ाइप में लिखी ईंदव कॉपी करे। मां त पहिरीं कॉपी करे छॾिया तव्हांखे ॾेखारण जे लाइ, ठीकु आहे। हाणे तव्हां ॾिसी सघो था, हे असांजो जेको आहे वीडियो कुझु तयारु थी चुको आहे, ठीकु आहे। हाणे हे जेको आहे मां तव्हांखे ॾेखारियां थो, वीडियो जो आवाज़ बंदि कयां थो, छो त हिन जो बैकग्राउंड थोरो घणो आहे। हाणे मां तव्हांखे ॾेखारियां थो त वीडियो असांजो जेको आहे कीअं ठहियो आहे। ठीकु आहे, ॾिसी सघो था, ईअं तव्हां बि वीडियो ठाहे सघो था, सही आहे। जंहिं बि भाउ खे ठाहिणु नथो अचे त उहो असां सां राब्तो करे सघे थो। असां डिस्क्रिप्शन में पंहिंजो नंबर ॾेई छॾींदासीं, ऐं जेके वीडियो तव्हां ॾिठा आहिनि न्यूज़ वारा, इहे बि तव्हांखे डिस्क्रिप्शन में मिली वेंदा। असांजो अॼु जो वीडियो